नाज़रीन कंदकोट मां साम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। कंदकोट वार्ड नंबर 10 भिटाई स्कूल पोलिंग स्टेशन ते मुखालफिन पारां हिक ॿिए मथां लठिन जो वसकारो कयो वियो आहे। जी नाज़रीन कंदकोट मां साम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। कंदकोट वार्ड नंबर 10 पोलिंग स्टेशन भिटाई स्कूल में मुखालफिन पारां हिक ॿिए मथां लठिन जो वसकारो कयो वियो आहे। अचो त ॾिसूं था हीअ वीडियो।